शहदाद कोट के शहरी बुनियादी सहूलियात समेत बिलखसूस सेहत के हवाले से बहुत सारी तकालीफ का सामना करने पर मजबूर हैं। असांजी जेका अस्पताल आहे उहा ॾाढी माना अहिड़े जॻह ते मौजूदु आहे जेके सिंध ऐं बलूचिस्तान जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि सभिनी खे कवर करे थो। झलमक्सी खां वठी गंदाखे खां वठी शहदाद कोट जो इर्द गिर्द जेको आहे सिजावल कुबो सैद खान इहो सॼो असांजे शहर ते जेको आहे इन जो असरु आहे। उन जे बावजूदि बि असांजी जेका बिल्डिंग आहे तयारु आहे, पर उन बिल्डिंग खे मुकमिल उहे सहूलियतूं न मिलियूं आहिनि ऐं उन सां गॾु पुराणी बिल्डिंग ढहण वारी आहे, कहिड़े बि टाइम ते ढही सघे थो, जेका इन जो अलाए केतिरो नुक़सानु थी सघे थो। ऐं उन सां गॾु गॾु ट्रामा सेंटर आहे, जेका ट्रामा सेंटर खे सामान ई न मिलियो, ईअं ई पटिजी जेको आहे ख़तमु थी वियो। जिन ट्रामा सेंटर जी शदीद ज़रूरत आहे। मेन रोड आहे, सी पेक आहे, असांजे इलाइक़े में हादसा वाक़िया वॾा थियनि था, उनजे करे ट्रामा सेंटर खे एक्टिव कयो वञे। उन सां गॾोगॾु असां वटि वॾे में वॾी जेका शइ आहे उहा इहा आहे त असांजे इलाइक़े में जेके दिलि जा मरीज़ इलाही अचनि था, जेके उते पहुची नथा सघनि, लाणकाणे ताईं विच में ई फोत थी था वञनि। उनजे करे जेका NICVD जी कम अज़ कम चेस्ट पेन जेको आहे यूनिट ठाहियो वञे, कम अज़ कम जेसि तक NICVD ठहे तेसि ताईं उन जे अंदरि ठाहियो वञे। ऐं उन सां गॾु जेके असां वटि शुगर जा मरीज़ आहिनि, ॿिया आहिनि, उनखे रेगुलर जेके या हेपेटाइटिस आहे उनखे रेगुलर हिते कोर्सिस मिलणु घुरिजनि, पर उहो कोन था मिलनि। सो उन जे करे असांजो मुतालबो आहे त हिनखे अपग्रेड करे उनखे जेको आहे अपग्रेड त आहे मुंहिंजो ख़्यालु आहे, उनखे जेको आहे मुकमिल फंड ॾेई करे ऐं हिते जेको आहे उनखे मुकमिल तौर ते 24 कलाक हलायो वञे, जंहिंजे करे हितां जे माण्हुनि खे ख़सूसन ॿोॾुनि खां पोइ माण्हुनि में जेका गुरबत जो दायरो वधियो आहे, माण्हू इंतिहाई पसमानदगी में हलिया विया आहिनि, गुरबत में हलिया विया आहिनि, जंहिंजे करे ज़रूरी आहे त इन अस्पताल खे भरपूर फंड ॾेई करे इन अस्पताल खे रेगुलर 24 कलाक हलायो वञे ऐं उनखे माण्हुनि खे सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि ताकी माण्हू इन ॾुखियनि ऐं तकलीफ़ुनि मां आज़ाद थी सघनि। ॿियो शहदाद कोट जे सरकारी अस्पताल में टियों महीनो आहे शुगर जी सुई नथी मिले, टियों महीनो आहे चक्कर काटियूं था असां शुगर जा माण्हू, ग़रीब माण्हू ॿाहिरि स्टोरनि ते हाणे 1000 रुपए ॾियनि था उहा सुई, उहा असांखे अस्पताल में मिलंदी। ख़ुदा वास्ते उहा सरकारी अस्पताल शहदाद कोट में इंसुलिन भी सुई भी पुॼायो। वश न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि शहदाद कोट के शहरी हादसात रूनुमा होने की सूरत में लाड़काना समेत दीगर शहरों की तरफ जाने पर मजबूर हैं, लिहाजा वफाक समेत सिंध सरकार को सेहत के हवाले से अपना अहम किरदार अदा करना होगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदाद कोट।